अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं मोहम्मद अली रिन अमां ॾिसी रहिया आहियो महबूब न्यूज़ नेटवर्क टीवी। ख़बर शामिल करियूं था हैदराबाद जिमखाना क्लब पारां पाकिस्तान स्क्वैश फेडरेशन, सिंध एसोसिएशन ऐं प्रोफेशनल एसोसिएशन जी तावन सां 3 ॾींहंनि वारी पाकिस्तान स्क्वैश चैंपियनशिप मुनक़द कई वई। पाकिस्तान स्क्वैश चैंपियनशिप में सॼे मुल्क मां 16 स्क्वैश जी रांदीगराणियुनि हिस्सो वरितो। इवेंट जो फाइनल हैदराबाद जिमखाना में सुई नादरन जी नूरम हुदा पाकिस्तान आर्मी जी ज़ैनब ख़ान जे विच में थियो, जेको ज़ैनब ख़ान खटे कामयाबी पंहिंजे नाव कई। तकरीब में मुख्य मेहमान कमिश्नर हैदराबाद मोहम्मद अब्बास बलोच ऐं जिमखाना जूं नाले वारियूं शख़्सियतूं मौजूद हुयूं। तकरीब में कोरोना सूरत खे नज़र में रखियो वियो, जंहिंजो ख़ासि ख़्याल कंदे SOPs जो ख़्याल रखियो वियो। इन मौक़े ते मुक़ररनि पंहिंजे ख़िताब में औरत रांदीगराणियुनि खे साराहींदे चयो त इन क़िस्म जी चैंपियनशिप में हिसो वठणु सुठो सवण आहे। हिननि वधीक चयो त औरतूं ज़िंदगी जे हर शोबे में मर्दनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए मुल्की तरक़ी में पंहिंजो किरदारु निभाए रहियूं आहिनि। तक़रीब जे आख़िर में मुख्य मेहमान कमिश्नर मोहम्मद अब्बास बलोच रांदीगराणियुनि में इनाम पिणु विरहाया।